मौजूद आहियूं मीरपुर खास फुलाड़ियूं रोड ते, जिते सईद की शाख जा जेके आबादगार आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। मिठराऊ कैनाल मां निकिरंदड़ पली ऐं सईद की शाख खे जेको आहे सो मुसलसल नज़रअंदाज कयो पियो वञे। उन में जेको आहे सो केट जी पोखाई जे दौरान पाणी नथो छॾियो वञे। उन हवाले सां असां हिते जे आबादगारनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो कहिड़ो मुताबिक़ असां ॻाल्हि मोड़ चई ते अवां हिकु गंढो ॾियो तेरे वाटर ते सोरे वाटर ते तव्हांखे पाणी जी गेज फुल ॾींदुसि। वरी बि असां हुनखे फ़ोन कयो त चई यार आऊं कंहिंजी धमकियुनि खां डिॼण वारो न आहियां, जी हड़तालनि खां डिॼण वारो न आहियां। तव्हां पूरी असांजी ॿनियुनि जी सर्वे कयो, पीअण जे लाइ पाणी कोन्हे, माल जे लाइ गाह कोन्हे, ऐं असां मरण तक ताणी पंहिंजो धरणो क़ाइमु कंदासीं। ऐं असां सां न जाइज़ असां 3-4 ॾींहं खां यका पिया हिननि जे पुठियां हलूं। दारोगे जे पुठियां इहो दारोगो ॾटा पियो ॾिए असांखां गंढो हेठि ॾियारी चई 15 वाटर ते गंढो ॾियो, तव्हांखे पाणी राति जो खोले ॾींदासीं। असां गंढो बि ॾिनोसीं। उन हूंदे पोइ असां कल्ह हुते नालछा दारो ते वियासीं, उते बि असांखे न कयो सबर, सॼो ॾींहुं असांखे नज़रअंदाज़ कयो वियो। ऐं SDA खे असां चयोसीं फ़ोन कयो, अची राति जो अचे थो, राति जो तव्हांखे पाणी ॾींदा। असां नाइंसाफ़ी आहे, असांजी ॿनियूं सभु ईअं पियूं आहिनि। छॾनि कोन था, विच में थोरा थोरा गंढा ॾेई छॾिया आहिनि। माण्हू केरु आहे हेठि पाणी पीअण जो ई कोन्हे, न को असां का शइ पोखी आहे। असांखे पाणी खपे। सईद की शाख ते असां हिकिड़ी रिढ बकरी खपाए खेड़ियूं कराए छॾियूं, ज़ुल्म लॻो पियो आहे, पाणी आहे कोन। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सईद की शाख में फौरी तौर ते पाणी छॾे आपाशी खातो आबादगारनि में जेका बेचैनी पैदा थियल आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन जमील कुमार सां गॾु असद शहर, टाइम न्यूज़ सिंधड़ी।